अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां जो मेज़बान मुनव्वर हिंद। नाज़रीन, अॼु असांजे स्टूडियो में हिकु ख़ूबसूरत फ़नकार चॉकलेटी हीरो असां सां गॾु मौजूदु आहे ऐं ईद जो ॾींहुं आहे, ईद जूं ख़ुशियूं आहिनि ऐं ईद जी ख़ुशियुनि में जेकॾहिं माण्हू न खिले, ईद जूं ख़ुशियूं शेयर न करे त इहा नाइंसाफ़ी थींदी। ऐं असां ईद जे ॾींहुं पंहिंजे स्टूडियो में अहिड़नि ख़ूबसूरत चेहरनि, ख़ूबसूरत आवाज़ जे मालिकनि खे स्टूडियो में दोस्तनि खे घुरायो आहे जो उहे जॾहिं हिन असांजे हिन पेज ते BTV न्यूज़ जे पेज ते हीअ हलनि पिया त यकीन अवां जूं ख़ुशियूं जेको आहे उहे ॿीणियूं थी वञनि थियूं। त असां सां गॾु तमामु सुहिणो फ़नकार, जहिड़ो उहो सुहिणो आहे तहिड़ो हुनजो आवाज़ बि सुहिणो आहे ऐं हुनजो हिकिड़ो गीत आयो आहे त उहो ज़ाल जो मुरीद आहे ऐं यकीननि ऐं हुन माहौल खे ॾिसी करे इहो गीत ॻायो आहे ऐं ज़रूरु हू पंहिंजी ज़ाल जो मुरीद हूंदो। त तव्हांखे बुलायूं था लाड़काणनि जो ख़ूबसूरत फ़नकार राजा समूह सां। राजा, तव्हांखे भली कार, तव्हांखे ईद जूं लख लख वाधायूं हुजनि ऐं कीअं पिया महसूसु कयो जो के ॾींहं असां ते ऐं जेको सवालु मूं हिन में ॿुधायो इंट्रो में पंहिंजो जेको तारीफ़ तव्हांजो करायो त ज़ाल जो मुरीद, इनखे बि थोरो वज़ायो। सभ खां पहिरियां तव्हांखे वालेकुम सलाम साईं ऐं अस्सलाम वालेकुम जेके असांजे बेनज़ीर TV जेके चैनल ॾिसनि था सभिनी ॾिसंदड़नि खे सलाम ऐं ईद जूं लख लख मुबारकूं, ख़ैर मुबारकूं, तव्हांखे बि ईद जूं लख लख मुबारकूं। इंतिहाई बेहद शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां पंहिंजे हिन प्रोग्राम में मूंखे टाइम ॾिनो ऐं वॾियूं महिरबानियूं ॾिसंदड़नि जूं। ईद जो ॾींहुं आहे ऐं तमामु वॾो संदो ॾींहुं आहे। अलाह पाक जे तरफ़ां असां मुस्लिम्स जेके बि आहियूं असांजे लाइ इहो हिकिड़ो तोहफ़ो आहे। ईद जे ॾींहुं माण्हू ख़ुशियूं विराए थो, वंडे थो ऐं हिन चैनल जे तवसुल सां मां हिकिड़ी ॻाल्हि कंदुमि त भली सॼो साल केॾे न वञो, भली पंहिंजे दोस्तनि सां मसरूफ़ हुजो, उन्हनि सां घुमो फिरो, भली इंजॉय कयो पंहिंजी लाइफ खे, कमु बि कयो, बिज़नेस कयो, कारोबार कयो, पर जॾहिं ईद जो ॾींहुं जॾहिं अचे न त पंहिंजी भेनरुनि सां मिलणु उन्हनि जे घर ज़रूरु वेंदा कयो। छो त नियाणियुनि खे वॾो हिकिड़ो माना उमेदु हूंदी आहे त हा त अॼु ईद, अॼु माना मुंहिंजो भाउ ईंदो ऐं ॿारनि खे बि नियाणियूं माना इहो मामा ईंदो, ख़र्ची ॾींदो तव्हांखे। ऐं बसि मां कुझु बि जेके बि भेनरियूं भाइर जेकॾहिं हिक ॿिए खां अलॻि आहिनि त बि मां हिन वॾे संदे ॾींहं ते रब जी बारगाह में दुआ थो कयां त रब पाक मौला हुसैन जे सदिके कॾहिं बि भाइरनि भेनरुनि खे जुदा न कर। ऐं ईद जे ॾींहुं मां हथ ॿधी तव्हांखे सभिनी गर्ज़ थो कयां त भेनरुनि जे घर ज़रूरु वेंदा। ऐं राजा, यकीननि तव्हां ॾाढी भली ॻाल्हि कई आहे। हीअ रत जा रिश्ता हुजनि था ऐं ईद जो ॾींहुं ख़ुशीअ जो हूंदो आहे। जेकॾहिं माण्हू कंहिंखां नाराज़ आहे त बि उहो सभु विछा ख़तमु करे ऐं उनखे परचाइणो हूंदो आहे। ऐं यकीननि जीअं तव्हां भेनरुनि जी ॻाल्हि कई, ईअं वरी जेके भाइर आहिनि, अॼोको दौरु ॾिसो था त भाउ भाउ सां बि नथो ॻाल्हाए, भाइरनि खे पाण में मिलणु खपे। पंहिंजी जेकॾहिं कंहिंजी माउ ज़िंदा पहिरें पई माउ हुजणु खपे, वालिद हुनजो ज़िंदा आहे त वालिद खे ईद जो मतिलबु इहो आहे ईद खपे। त यकीननि ईद जूं ख़ुशियूं आहिनि ऐं ख़ुशीअ में सभु असां शरीक आहियूं, ईद जूं ॻाल्हियूं बि कयूं पिया। किथे भला ईद ईद वॾी अल्हम्दुलिल्लाह, नमाज़ पढ़ी आया, अल्हम्दुलिल्लाह ईद नमाज़ ईद, हा ईद नमाज़ अल्हम्दुलिल्लाह ईद जो ॾींहुं जेको आहे पंहिंजी फैमिलीअ सां ई हूंदा आहियूं ऐं ईद नमाज़ ईदगाह आहे असांजे भरिसां हिते पंहिंजे मोहल्ले में आहे माना उहो त ॿुधायो त होॾे अचूं था, गोश्त ॿुधाए थो तव्हांखे, एनर्जी ॿुधाए थी त गोश्त खाधो आहे, मिठो केतिरो खाधो न। अलाह जी महिरबानी सां मुस्लमाननि खे असांखे ईद जो ॾींहुं तोहफ़े जो ॾींहुं आहे। ईद ईअं गुज़रंदी आहे त हूअं भली केॾी बि मसरूफ़ियात हुजे पर ईद जे वॾे संदे ॾींहुं घर हूंदा आहियूं। हिते मोहल्ले में ई भरिसां ईदगाह जिते ईद नमाज़ थींदी आहे, हिते ईद नमाज़ पढ़ी करे वरी पोइ सिधो घर, वरी पोइ अम्मा बाबा जन खां पेरनि ते हथ रखी उन्हनि खां दुआऊं वठंदो आहियां। उन खां पोइ वरी इहो असांजे घर में ॿ पोर्शन अधु फैमिली मथे रहंदी आहे, अधु असां हेठि रहंदा आहियूं, पर ईद वारे ॾींहुं जेका असांजे जेका घर जी मथी जेका फैमिली आहे उहा वेठी हूंदी आहे। ईद गॾिजी कंदा आहियूं सभु भाइर जेके बि आहियूं, 3 भाइर आहियूं। अलाह जी महिरबानी सां ईद अम्मा बाबा जन सां गॾु हूंदी आहे। पोइ बसि इहो मज़ो हूंदो, इहो गॾिजी दस्तरख़्वान लॻंदो, पोइ खाईंदासीं पीअंदासीं, मिठाण खे ॾरो घणे ॼणनि जे करे वज़न हिते अची पहुतो। तमामु सुठियूं ॻाल्हियूं तव्हां सां थियनि पियूं। यकीन राजा, तव्हांजा जेके गीत अक्सर मार्केट में आया आहिनि थोरो मुनफ़रद हूंदा आहिनि ऐं थोरो मज़ा हुन में घणो हूंदो आहे। हाणे कहिड़ो तव्हांजो ताज़ो जेको गीत आयो आहे ऐं कहिड़ो नाज़रीन खे ॿुधायो? बिल्कुलु, हा ॿुधाईंदो नाज़रीन खे मां इहा ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त ॾिसो सभु कोई साॻी ॻाल्हि थो करे, इश्क जी प्यार जी ॻाल्हि जेकॾहिं न कई त उहो माण्हू ई न आहे। प्यार मोहबत इश्क जी ॻाल्हि कयो पर कुझु चेंज बि खणी अचो, वक़्तु मटिजी चुको आहे। 85 जे दौर जे माण्हुनि जी सोच ॿी, जेके 1970 में माण्हू उन्हनि जे दौर जी ॻाल्हि ॿी हुई। हाणे 2025 में था हलूं, एडवांस दौर थी वियो आहे, एडवांस टेक्नोलॉजी थी वञे, माण्हुनि जा ज़हन बि ओड़े तरीक़े जा थी विया आहिनि त कुझु नओं करण जी कोशिशि कंदा आहिनि। पोइ इन ते काफ़ी प्यार बि ॾींदा आहिनि काफ़ी माण्हू, काफ़ी माण्हुनि खे वरी मज़ो न बि ईंदो आहे। पोइ मां उन्हनि जे लाइ इहो सिर्फ़ु चवंदो आहियां त बाबा फ्लेवर आहिनि हर हिकु शइ जा, जंहिंखे जेका शइ थी वणे त उहा शइ ॿुधो। जेके क्लासिकल राग जा शौक़ीन आहिनि, रागी आहिनि, उहे क्लासिकल राग वञी ॿुधनि,
जेके अदबी शाइरी ऐं संजीदगी आहे शौक़ीन आहिनि उन्हनि जे लाइ उहो फ्लेवर फ्लेवर मां नौजवाननि जो फ्लेवर आहे मोहबतुनि जी ॻाल्हि आहे। हाणे नओं गानो रिसेंटली मुंहिंजो ईद ते रिलीज़ थियो आहे त उन में इहो आहे त को कंहिंजो मुरीद आहे को कंहिंजो मुरीद आहे पर मां पंहिंजी ज़ाल जो मुरीद आहे। हुन गाने में बि मां इहा ॻाल्हि कई आहे, मां ज़ाल जो मुरीद आहियां ओ मां केॾो ख़ुशि नसीब आहियां, ओ अदा ज़ाल जो मुरीद आहियां ओ मां केॾो ख़ुशि नसीब आहियां, भली मूंखे मारे कुटे मरी वियुमि बि शहीद आहियां। हाणे ज़ाल को रिश्तो को मज़ाक त न आहे न, भॼ करे के असांखे मुर्शिद ठाहे छॾियो आहे। उथंदे वेंदे साईं सलाम वालेकुम, साईं सलाम वालेकुम, साईं हीअ ॻाल्हि, साईं हीअ ॻाल्हि, इहो त वरी उनखे ई ख़बर हूंदी जंहिंजो साईं हूंदो ऐं जेको ज़ाल जो मुरीद हूंदो। हा अच्छा राजा, अक्सर तव्हांजा जेके गीत अॻ में जीअं तव्हांजो किलीअ में कोट, हा ज़बरदस्त, वरी ही अलाह जे नाले ते दिलि जी सदा, बिली बिली खीर विञाए वई, अलाह जे नाले ते मुख़्तलिफ़ मुनफ़रद तव्हांजा गीत थियनि था, इहो केतिरो रेस्पॉन्स मिले थो, छा माण्हू चाहिनि था त अहिड़े क़िस्म जी? इहा अलाह जी महिरबानी आहे, केतिरे मिलियन में तव्हांजा गीत हलनि था? परवरदिगार जी महिरबानी आहे, 10-10 बिलियन गाना था हलनि। तव्हां त साईं मिलियन जी ॻाल्हि था कयो। टिकटॉक जेको ऐप जेको आहे हुन ते मुंहिंजो जेको गानो आयो टेक जो, उहो तक़रीबन बिलियन में माना अलाए केतिरा किरोड़ था पवनि, अलाए छा थो पए हुन में। हुन जॾहिं यूट्यूब वारनि जी जॾहिं लिस्ट कढाईसीं त हुननि जो त साईं हे 7 बिलियन हलियो आहे। सॼी ज़िंदगी मां संजीदगी गाई, गज़ल गायक जो शागिर्दु रहियुसि मां। बाबा आशिक़ निज़ामानी साहिब सां मां पंहिंजी ज़िंदगी जा 12-14 साल गुज़ारिया। गज़ल जो कमु कंदासीं, जवाद जाफ़री साहिबु, अयाज़ गुल साहिबु, मुश्ताक बुखारी साहिबु, उस्ताद बुखारी, ताजल बेवस, तबसुम साहिबु, मुख़्तलिफ़ जेके बि अदबी लॾे जा शाइर आहिनि सभु उस्ताद गाईंदो, मां बि वेही गाईंदुमि, उस्ताद गज़ल गाईंदो, मां बि पोयां गज़ल गाईंदुमि। राजा ट्रेंड चेंज थी वियो आहे हाणे ऐं सोशल मीडिया जो दौर थी वियो। मां त चवां त 15 माण्हू बि न ॿुधंदा। इन ॻाल्हि जी मां नाज़रीन खे बि इहा शइ ॿुधाईंदो हलां त जेका फेसबुक जी जेका स्टोरी जेका थींदी आहे, उन स्टोरीअ ते मां जॾहिं कॾहिं कॾहिं को संजीदा गीत लॻाईंदो आहियां त उनखे तक़रीबन 60 माण्हू बि न ॾिसंदा आहिनि। ऐं जॾहिं वरी को मज़ाया गीत हूंदो आहे, जीअं ज़ाल जो मुरीद आहियां, मूंखे टेक जो, अलाह जे नाले ते दिलि जी सदा अथई, अहिड़े क़िस्म जा मुख़्तलिफ़ फ़नी क़िस्म जा गाना, त उनखे 30-30 माण्हू रुॻो फेसबुक जी स्टोरी ते ॾिसंदा आहिनि। त हाणे असांखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पेट बि आहे, रोज़ी रोटी करणी आहे, नंढा बचा आहिनि, असांखे अलाह जो आसिरो हिन कम जो आसिरो आहे। मुंहिंजे गाननि जो मतिलबु हरगिज़ इहो न हूंदो आहे त कंहिं बि क़िस्म जी वल्गरिटी फैलिजे। मुंहिंजे गाननि खे अलाह जी महिरबानी सां फैमिलीज़ पसंदि थियूं कनि, नंढड़ा ॿार पसंदि था कनि ऐं उहे किरोड़नि में पसंदि था कनि। मुंहिंजो गानो आयो रिसेंटली हले थो, सोशल मीडिया गवाह आहे, यूट्यूब वारा कंहिंजा बि माइट न हूंदा आहिनि, कूड़ ॻाल्हाईंदा ई न आहिनि यूट्यूब ते, व्यूज़ जो कूड़ न हणंदा आहिनि, जेको बि हूंदो सिधो हूंदो, व्यूज़ जा पैसा मिलंदा आहिनि यूट्यूबरनि खे। 4 मिलियन गानो हलियो आहे ज़िंदगीअ में, 4 मिलियन अॻ में न हलियो। टिकटॉक जी एप ते त वञा त 7 बिलियन गाना था हलनि, त मां इश्क करे हेॾे काॾे वेंदुमि बाबा, न घरायो मूंखे मेलनि ॿेलनि में, हेॾे ई मेलो लॻो पियो आहे, मूंखे रोज़ी करणी आहे, नंढा बचा आहिनि, गंज थो मिले। पहिरियां संजीदगी जॾहिं ॻायां पियो, गज़ल पियो ॻायां, अदबी ॻायां पियो, मेले वारनि खे इलाज पियो कयां, कल्चर डिपार्टमेंट खे ख़त त मूंखे साईं ॻारायो, मूंखे कॉन्फ्रेंस में ॻारायो साईं, मां साईं संजीदगी रखण वारो माण्हू आहियां, मां साईं गज़ल थो ॻाइणु चाहियां, मां पियो काफ़ी पढ़णु थो चाहियां, मां धमाल ॻाइणु थो चाहियां। मेले ते ईअं हूंदा त सिर्फ़ु 5-5, 10-10 मिंट मिलंदा आहिनि हिकु आर्टिस्ट खे, वाई पढ़े, काफ़ी पढ़े, जेको बि पढ़े, पर हिकु 2-2 बसि इहो ई टाइम मिलंदो आहे उन्हनि खे। त इन पढ़ण जे लाइ, इहो एज़ाज़ु हासिलु करण जे लाइ मां फेसबुक सोशल मीडिया ते एलाज़ कया माण्हुनि खे त साईं मूंखे वाई चवरायो, साईं मूंखे को गज़ल ॻारायो कॉन्फ्रेंस में, साईं मुआवज़ो बि न ॾिजो, मूंखे रुॻो एज़ाज़ु ॾियो त मां स्टेज ते वेही ॻायां, जिते 4 सुठा माण्हू, बाज़ोक माण्हू। ॿुधो साईं, मां तव्हांखे इहा ॻाल्हि पियो ॿुधायां त असां हाणे पंहिंजो हिकिड़ो अलॻि मेलो आहे, मूंखे ॿुधण वारनि जी पंहिंजी अलॻि हिकिड़ी माहौल आहे। ॾिसो, जेके वॾा वॾा गवैया आहिनि, वॾा उस्ताद आहिनि, उहे जेके आहिनि से आहिनि, असां 1000 चकर कोशिशि कयूं अहिड़ा न थी सघंदासीं। अलाह पाक उन्हनि जो मान मर्तबो ॿियो कयो आहे। क्लासिकल, नीम क्लासिकल, पॉप म्यूज़िक, फ्लेवर आहिनि, जीअं मुख़्तलिफ़ माना खाइण पीअण जी शयुनि में कंहिंखे कहिड़ी शइ थी वणे, कंहिंखे कहिड़ी शइ। मां बार इहा चवंदो आहियां तंज़ करण वारनि खे, तंज़ वॾी थींदी आहे मुंहिंजे गाननि ते। गानो मार्केट में जीअं ईंदो न त हुंब पइजी वेंदो आहे, हुंब पइजी वेंदो आहे, माना यार हे गाना आहिनि, इहो तनक़ीद बराए इस्लाह हुजे। मां सिर्फ़ु इहा शइ थो चवणु चाहियां त दादा मां फ्लेवर खणी आयो आहियां, मां नई ॻाल्हि खणी आयो आहियां। वल्गरिटी फैलाइणु, कंहिं बि क़िस्म जो ग़लति मतिलबु माहौल मुआशिरे खे मैसेज ॾियणु, इहो मुंहिंजो कमु न आहे। मां सिर्फ़ु इहो थो चवां माण्हुनि जे चहिरे ते मुर्क हुजे, माण्हू पंहिंजे गहमा गहमनि में, ॾुखनि में, दर्दनि गमनि में माण्हू गिरफ़्तार लॻा पिया आहिनि, ज़हनी झंझोड़ आहे माण्हुनि खे। पर हा, उन जॻह ते मुंहिंजो गानो अची थो वञे साम्हूं त हुननि खे खिल निकिरी थी वञे। थोरो ज़हन घड़ी सवा जे लाइ पोइ वञे हाणे जीअं मुंहिंजो नओं गानो थो अचे, चार्जर पंहिंजो वटि,
ॻाल्हि नहीं आहे। ज़रूरी तव्हांजी चार्जर वारो गीत बि ॿुधंदासीं, पर असांजे प्रोग्राम में आहे ईद जो मौक़ो ख़ुशीअ जो, पर हिकिड़ो थीम आहे। हर पंहिंजे महिमान खां इहो सुवालु ज़रूरी मां पुछणु थो चाहियां त जेकी केनाल निकिरनि पिया सिंध मां, कहिड़ो तव्हांजो मुतालबो आहे? तव्हां फनकार आहियो, तव्हांखे लखे करोड़े माण्हू ॾिसनि था, ॿुधनि था त हीउ हिकिड़ो असांजे सिंधू दरिया जो जेको जियापो आहे, असांजो जीअण मरण सिंधूअ ते आहे, इन जे लाइ छा चवंदो, छा थियणु खपे? इहो मनसूबो ख़तमु इहो तमामु वॾो मैसेज आहे। हिन चैनल जे थ्रू, हिन चैनल जे तवसुल सां मां इहो मैसेज ॾींदुमि आला हुकाम में जेके असांजा साथी वेठा आहिनि, हथ जोड़े रब पाक जे सदके तव्हांखे अलाह जो पाक वास्तो आहे त सिंधूअ ते केनाल न ठाहियो, सिंधूअ जे केनाल नामंज़ूर, जेके बि साधार शयूं जा त उहे पाणी पीअंदियूं, जा त उहे पाणीअ में रहंदियूं, असांखां पाणी खसे, असांजो जियापो न खसियो। ऐं इन हवाले सां मुंहिंजो हिकिड़ो ज़बरदस्त गीत आहे यूट्यूब ते, त केनाल नामंज़ूर सिंधी विया मैदान में अची। मां तव्हांखे इहो अर्ज़ु थो कयां आला हकाम खे त केनाल नामंज़ूर, असांखां जियापो न खसियो। सिंध मां वाह, वतन अज़ीज़ असांजो पंहिंजो आहे, हीअ असांजी ज़ाती मिल्कियत आहे, पाणी न खसियो। तमामु ज़बरदस्त पाणी न खसियो ऐं तमामु सुठो तव्हां रिक्वेस्ट वारे अंदाज़ में उन्हनि खे मैसेज ॾिनो आहे। ऐं उमेद त जेको सिंधू दरिया ते केनाल कढण वारो फ़ैसिलो आहे उहो वापसि ऐं राजा हाणे कहिड़ो गीत आहे जेको तव्हांजो चार्जर वारो चयो पिया? चार्जर जो बि ॿुधाईंदुमि, पर बसि हिकिड़ो सर्कस सिंधीअ जो। अच्छा, मां इहे हिकिड़ी शइ ॿुधाए छॾियां नाज़रीन खे ॾिसण जे लाइ, त जेके गाना मुंहिंजा सोशल मीडिया ते ईंदा आहिनि, जेके तव्हां ॿुधो था, इहो मवादु माहौल ॿियो आहे, ऐं जेके मां महफ़िल प्रोग्राम में जेको मवादु ॻायां थो माहौल उहो वरी ॿियो आहे। त इन जे करे इहे सिर्फ़ु तव्हांखे एंटरटेन करण जे लाइ सिर्फ़ु गीत हूंदा आहिनि, ऐं महफ़िल में वरी ॿिया गीत हूंदा आहिनि। जेकॾहिं इन्हनि सोशल मीडिया वारे गीतनि मां कंहिं गीत जी फरमाइश थी त उहो ॻाईंदो आहियां, न त माहौल ॿियो हूंदो आहे, उन में असां तसोफ़ ॻाईंदा आहियूं महफ़िल में। हाणे सर्कस सिंधीअ जी ॿ लाइनूं चार्जर ॾे पोइ अचूं। रोज़ हथ में गुलाब रखंदी आं, रोज़ हथ में गुलाब रखंदी आं, दिलि त काला जवाब रखंदी आं, दिलि त काला जवाब रखंदी आं, तुंहिंजे नेणनि में शल शहीद थियां, तुंहिंजे नेणनि में शल शहीद थियां, तुंहिंजे नेणनि में शल शहीद थियां, छा त हुस्न ऐं शबाब रखंदी आं, छा त हुस्न ऐं शबाब रखंदी आं, दिलि त काला जवाब रखंदी आं, दिलि त काला जवाब रखंदी आं, जे निहारी त बेहिजाब निहार, जे निहारी त बेहिजाब निहार, जे निहारी त बेहिजाब निहार, मुंहं ते छाले किताब रखंदी आं, मुंहं ते छाले किताब रखंदी आं, दिलि त काला जवाब रखंदी आं, पहिरियां सर कच्छ ॾिठो ॿुधो ई न हो, पहिरियां सर कच्छ ॾिठो ॿुधो ई न हो, पहिरियां सर कच्छ ॾिठो ॿुधो ई न हो, प्यार में तूं हिसाब रखंदी आं, प्यार में तूं हिसाब रखंदी आं, दिलि त काला जवाब रखंदी आं, दिलि त काला जवाब रखंदी आं। तमामु ख़ूबसूरत शाइरी ऐं सर्कस सिंधी तमामु सुठो नालो हो ऐं तमामु ख़ूबसूरत, तमामु वॾी शख़्सियत आहे, तमामु बहितरीनु हूंदी हुई। राजा ॻाल्हि हले पई चार्जर ते बि अचूं था, नई ट्रेंड जी ॻाल्हि हले पई, सोशल मीडिया जो दौरु आहे, ऐं जेकॾहिं हिकु घर में 20 भाती आहिनि त 20 खे मोबाइल आहे, सभिनी खे इंटरनेट जो दौरु आहे, बिल्कुलु, माण्हू टिकटॉक ते अची वियो, यूट्यूब ते अची वियो, फेसबुक ते अची वियो, अॼुकल्ह सॼो हले पियो। वरी हाणे ताज़ो वरी तव्हां ॾिठो हूंदो हिकिड़ी NFT आई आहे, हर माण्हू लॻो पियो NFT में। NFT मां तो चवां त जे NFT बंदि थी न त काफ़ी दोस्तनि खे जेको आहे सो माना नुक़सानु ॾिसंदो। NFT बसि सोचां थो त हाणे कीअं थींदो। साईं विथड्रा हणनि था, 7 ॾींहं निकिरे न थी। NFT वारनि जिन पहिरियां कमायो सो कमायो, हाणे त 9 ॾींहं विथड्रा ई नथा थियनि पैसा। ईद ते सभिनी इहो चयो विथ NFT हलाइण वारनि, हिलाल NFT आहे, हिकिड़ी हराम NFT न हुजणु घुरिजे, न हुजणु घुरिजे, ग़लति ॻाल्हि आहे। चार्जर वारे जी लाइन सेटअप वरी मुंहिंजो हिकिड़ो मशहूरु गीत आहे, उहो तव्हांखे ॿुधणो पवंदो। दोस्तों प्यारो, दोस्तों प्यारो, वेहो चाहे जो पियो कट,
दोस्तों प्यारो वेहो चाहे जो पीओ कट चार्जर पंहिंजो वठ चार्जर पंहिंजो हे जेको न चार्जर अथई सोनी पुराणो जेको जिथे वेंदो जंहिं वटि मिलणु वेंदो उते त सभ खां पहिरियां दोस्त इहे पुछा कंदा यार चार्जर अथई त हे उन्हनि जे लाइ नओं गानो थो अचे नाज़रीन कहिड़ो गानो चार्जर पंहिंजो वठ हे को इश्क जी ॻाल्हि कोन्हे न को मोहबतुनि जी ॻाल्हि आहे चार्जर चार्जर न कंहिंखे सनी टाइप कंहिंखे सी टाइप कंहिंखे बी टाइप हे को इश्क जो गानो कोन्हे त जंहिंखे तव्हां ॿुधी ऐं रो ऐं माना इहो चओ त राजा कलाम कयो नई ॻाल्हि नई आहे चार्जर पंहिंजो वठ ईद जी मुबारक हुजनि ईद वारे ॾींहुं तव्हां सयूं बि खाओ वठो चार्जर पंहिंजो जे न वठी सघिया आहियो त ईद खां पोइ वठिजो सयूं खाओ खिलो ख़ुशि थियो पंहिंजी सिहत खे संभालियो मोहबतुनि जो काल आहे मोहबतुनि खे वधायो गीत त इलाही आहिनि पर हाणे आख़िर में उस्ताद बुखारी थींदो जिथे राजा हूंदो उस्ताद बुखारी जो गीत उते ज़रूरु थींदो इश्क हो चर्चो न हो रोशो न हो बाहि जो शोलो हो गुलदस्तो न हो बाहि जो शोलो हो गुलदस्तो न हो इश्क हो चर्चो न हो रोशो न हो मां बुई धुन ते खरीदिया खणी मां बुई धुन ते खरीदिया खणी पर ख़ुशी बाज़ार जो सौदो न हो पर ख़ुशी बाज़ार जो सौदो न हो इश्क हो चर्चो न हो रोशो न हो तमामु महिरबानी ऐं ज़बरदस्त ॻाल्हियूं थियो राजा तव्हां सां आख़िरी गानो रहे थो साईं नाज़रीन अदा मनोहर जे मां हिन मोहबतुनि जो फ़ाइदो वठो दोस्तनि खां मोकिलायूं था आख़िर में तव्हांजो गीत ते वाइंड अप मूंखे इलाही ॻाल्हियूं जेके दोस्तनि सां करणियूं मुंहिंजो राह ॻाल्हियूं मूंखे इलाही राजा जो तमामु मिसरार आहे अॼु असले प्रोग्राम जो फॉर्मेट बि चेंज ईद है न ज़बरदस्ती ईद ते साईं ईद जो ॾींहुं आहे ईद जो ॾींहुं आहे वेठा आहिनि काॾे न वञो नाज़रीन वेठा हुजो जंहिं फेसबुक ते था ॾिसो बेनज़ीर टीवी चैनल खे कंटिन्यू कजो वञो न हे इजाज़त वठंदो मां तव्हांखे किलीअ में कोटारो गानो ज़रूरु ॿुधाईंदुसि इजाज़त ॾींदा अलावा ई ऐं राजा जा गीत ईद जे ॾींहुं बि किलीअ में कोट पियो थी मिठा पायूं वञिजां पलीअ मच्छी कया मानी खायूं वञिजां किलीअ में कोट पियो थी मिठा पायूं वञिजां पली ऐं मच्छी कया मानी खायूं वञिजां जॾहिं थो अची मुॾे ॾाढो मां तकिड़ो सनम न की पीए चाहे प्याली न की भाकुर जो एटम गाॾीअ खे हथड़ो हयूं कनड़ा ढकियूं वञिजां पली ऐं मच्छी कया मानी खायूं वञिजां सदाईं ख़ुशि हुजो आबाद हुजो सदाईं ख़ुशि